सस्ती न मुफ़्त सब्ज़ी हासिल करियो। पंजाब जी वॾी वज़ीर मरियम नवाज़ जे हिदायतुनि ते महांगाई जे शिकार शहरनि लाइ हिकु मुनफ़रिद मनसूबो शुरू कयो वियो आहे, जंहिंजो नालो आहे सस्ती न मुफ़्त सब्ज़ी हासिल करियो। हीउ मनसूबो मुज़फ़रगढ़ ज़िले में शुरू कयो वियो आहे, जिते शहरी सरकारी इमारतुनि ऐं ॻोठाणनि ज़मीनुनि ते अवाम लाइ मौसमी भाॼियूं पोखींदा। 139 केनाल जे कुल 140 प्लाटनि ते अवाम लाइ भाॼियूं पोखियूं पियूं वञनि ऐं इलाइक़े जे माण्हुनि खे उन्हनि जी ज़रूरत मुताबिक़ मुफ़्त भाॼियूं बि मिलणु शुरू थी वियूं आहिनि। सांझी सब्ज़ी मनसूबो मुज़फ़रगढ़ में ईसाई बिरादरी जे हिकु ॻोठ मां शुरू कयो वियो, जंहिंखां पोइ माण्हुनि रज़ाकाराना तौर ते ॿियनि लाइ भाॼियूं पोखणु शुरू कयूं। पंजाब जी वॾी वज़ीर मरियम नवाज़ अवाम लाइ सांझी सब्ज़ी मनसूबे खे मिसाली करार ॾींदे सभिनी डिप्टी कमिश्नरनि खे सांझी सब्ज़ी मनसूबो शुरू करण जी हिदायत कई आहे। DC मुज़फ़रगढ़ मोहम्मद उस्मान ताहिर वॾे वज़ीर सां मुलाक़ात कई, जंहिंमें मरियम नवाज़ DC जे अवामी भलाई जे क़दमनि जी तारीफ़ कई ऐं खेसि वॾे वज़ीर जी मेरिट बेज ऐं 50,000 रुपयनि जो नक़द इनाम पिणु ॾिनो।